तर्सना ख़बर तव्हां शेयर कंदासीं। लाड़काने मां मुबैना तौर अगवा खां पोइ नींगर असगर अली खरल जो गंदे नाले मां लाश हथ अचण वारे मामले ते नींगर असगर अली खरल जे वारसनि लाश रोड ते रखी एहतजाजी धरणो हयो आहे। पुलिस शक जे बुनियाद ते हिक ॼणे खे हिरासत में पिणु वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, तव्हां सां शेयर कयूं पिया। नींगर असगर अली खरल जे वारसनि लाश रोड ते रखी एहतजाजी धरणो हयो आहे। मुबैना तौर अगवा खां पोइ नींगर असगर अली खरल जो गंदे नाले मां लाश हथ आयो हो। नींगर जे वारसनि लाश रोड ते रखी एहतजाजी धरणो हयो आहे। असांखे लाड़काने मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर रशीद समो जॉइन कयो आहे। जी रशीद। जी बिल्कुल अली रज़ा, अॼु सुबुह गंदे नाले मां नींगर असगर अली खरल जो जेको आहे तशद्दुद थियल लाश हथ आयो हो, जंहिंखां पोइ पुलिस ज़रूरी कार्रवाई बाद लाश जेको आहे उहो वारसनि हवाले कयो। हिन वक़्तु हुनजे जेके वारस आहिनि उन्हनि एयरपोर्ट रोड ते नींगर असगर अली खरल जो लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। सवनि जी तादाद में जेके इलाहाबाद जा रहवासी आहिनि ऐं ॿिया जेके सिविल सोसाइटीअ जा माण्हू आहिनि उते रोड ते मौजूदु आहिनि, उन्हनि जो एहतजाज जेको आहे उहो जारी आहे। हुनजे वारस जो ऐं हुनजो वालिद आहे असगर अली खरल जो जेको पोटी आहे, उनजो पीउ जो चवणु आहे त असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे ऐं पुलिस हिन वक़्तु ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं पुलिस सां राब्तो थियो आहे त पुलिस शक जे बुनियाद ते हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक हुनजे वारसनि जो चवणु आहे त असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे। असांजे पाड़े में बुले जी ज़ात जा रहवासी आहिनि जेकी असांखां मुंहुं मारी थी ऐं उन्हनि धमकी ॾिनी मुंहिंजे पुट खे मारण जी, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। असांखे शक आहे त नींगर खे उन्हनि क़तल कयो आहे ऐं वधीक जेको आहे हुनजे जेको वारसनि जो चवणु आहे त असां सां जेको आहे इंसाफ़ कयो वञे ऐं जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। मां तव्हांखे ॿुधायां त हिन जो जेको केस आहे उहो बि हिन वक़्तु ताईं दाख़िल न थी सघियो आहे। जी, वॾी महिरबानी रशीद सां भेट करण जे लाइ।